एक शख़्स लिखियो आहे मुफ़्ती साहब, औरत जे मथे जा वार खपाइण जाइज़ आहिनि या न आहिनि? मोहम्मद तोक़ीर। इंसान जेको बि आहे न, चाहे मर्द हुजे या औरत हुजे, हिंदू हुजे या मुसलमान हुजे, ज़िंदा हुजे या मुर्दा हुजे, हर इंसान जा जेके बि आज़ा आहिनि इहे क़ाबिल एहतराम आहिनि। इंसान पाण क़ाबिल एहतराम आहे, मुअज़्ज़म आहे। इंसान जा आज़ा बि क़ाबिल एहतराम आहिनि। इन करे इंसान जो कोई बि उज़ुव वेचणु या ख़रीद करणु या इन्हनि जो कारोबार करणु इहो शरीयत में जाइज़ न आहे। वार इहे इंसान जा आज़ा आहिनि, भलिया माण्हू जे लाइ कम जा न आहिनि, लेकिन इनखे खपाइणु शरीयत में जाइज़ न आहे। या इंसान जी रत आहे, रत बि खपाइणु, या को ॿियो किडनी वग़ैरह इंसानु वेचींदो आहे न गुरबत जे करे, त इहे आज़ा जेका बि आहिनि इहे खपाइणु जाइज़ न आहिनि। जेकॾहिं को खपाए थो त इन जी आमदनी बि हराम आहे। ऐं औरत जा जेके वार आहिनि, औरत खे त वैसे बि वार लिकाइण जो हुकुम आहे, पर्दे जो हुकुम आहे। त औरत जा वार कंहिं ग़ैर महरम जे हथ में अची विया त इहो बि शरीयत में जाइज़ न आहे। त इन करे उलमा फ़रमाइनि था, औरत जेकॾहिं फणी थी हणे ऐं फणी हणण खां बाद जेके वार फणी में अचनि था, त उहे वार बि औरत खे खपे त उहा पूरे छॾे या काथी लिकाए छॾे, जीअं ग़ैर महरम जी नज़र उन वारनि ते न पए। त औरत जा वार त वैसे ई जाइज़ न आहिनि, उन में पर्दे जो बि मसइलो आहे ऐं वैसे बि उहा मुअज़्ज़म ऐं क़ाबिल एहतराम शइ आहे। हिकु शख़्स लिखियो आहे, मुफ़्ती साहब सालगिरह मनाइणु जाइज़ आहे या न? मोहम्मद आदिल क़ाज़ी रेती खां। सालगिरह जो शरीयत में कोई तसव्वुर न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में या सहाबा जे ज़माने में कंहिं बि पंहिंजी सालगिरह या पंहिंजी औलाद जी सालगिरह कॾहिं न मनाई आहे। इहो हिकिड़ो ईसाइनि जो तरीक़ो आहे, ईसाइनि जी हिकिड़ी रस्म आहे जेकी मुसलमाननि में अची वई आहे। त शरान इन जी काई बि शरीयत में को तसव्वुर न आहे। ऐं ॿियो इहो आहे त जेकॾहिं कंहिं शख़्स खे पंहिंजी पैदाइश जी ज़्यादा ख़ुशी आहे त उनखे खपे त पैदाइश वारे ॾींहुं 2 रकात नफ़िल पढ़ी अल्लाह साईं जो शुक्र अदा करे। अञा ज़्यादा ख़ुशी आहे त रोज़ो रखे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पैदाइश जे ॾिहाड़े ते रोज़ो रखंदा हुया। त इन तरीक़े सां माण्हू शुक्र अदा करे। बाक़ी सालगिरह मल्हाइणु, उन में केक वठणु, माण्हुनि खे दावत ॾियणु, वरी गाना वॼाइणु, इहो शरीयत में नाजाइज़ आहे। हिकु शख़्स मुफ़्ती साहब, छा खीर में पाणी विझी करे खपाइणु जाइज़ आहे? जेकॾहिं को शख़्स खीर में पाणी विझी करे उनखे ख़ालिस खीर जी रक़म में खपाए थो त इहो जाइज़ न आहे, इहो आहे धोखो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन गश्शना फलैसा मिन्ना, जेको धोखो ॾिए थो उहो असां मंझो न आहे। त खीर जे अंदरि पाणी मिक्स करे उनखे ख़ालिस खीर जी क़ीमत में, जेको मार्केट में ख़ालिस खीर जो रेट आहे, उन रेट में खपाइणु इहो जाइज़ न आहे। हा, जेकॾहिं तव्हां पाणी मिलायो आहे ऐं खपायो था त ग्राहक खे ॿुधाए छॾियो त मां हिन खीर में एतिरो पाणी विधो आहे ऐं हाणे मां इन जी रक़म बि घटि करे वठां थो पियो, पोइ त इजाज़त आहे। लेकिन ख़ालिस जी रक़म में। ऐं चांहि जो बि इहो ई हुकुम आहे। जेकॾहिं को शख़्स चांहि में पाणी विझे थो ऐं उनखे दूध पत्ती चांहि जे हिसाब सां खपाए थो त इहो बि धोखे जे ज़मरे में अचे थो, इहो बि जाइज़ न आहे। मुफ़्ती साहब, हराम जे पैसनि जा वरितल कपिड़ा पाए करे नमाज़ पढ़ण सां नमाज़ थी वेंदी? हराम जी कमाई सां जेकॾहिं कंहिं कपिड़ा ख़रीद कया आहिनि ऐं उन्हनि कपिड़नि में नमाज़ थो पढ़े त इहा नमाज़ मकरूह थींदी। मकरूह जो छा मतिलबु आहे? त उन जे ज़िमे मंझां नमाज़ थी वेंदी, लेकिन उन नमाज़ जो उनखे सवाबु न मिलंदो। चाहे कपिड़ा हुजनि या का ज़मीन हूंदी आहे कंहिंजी पराई, उहो कब्ज़ो करे माण्हू उते मस्जिद ठाहींदा आहिनि, त अहिड़ी मस्जिद में बि नमाज़ पढ़णु मकरूह आहे, छो त परायो हक़ु आहे। ज़बरदस्ती कब्ज़ो करे मस्जिद ठाही वई आहे या अहिड़ो का बि अहिड़ी शइ आहे जेकी पराई आहे, हराम वारी शइ आहे, त उन जे इस्तेमाल सां नमाज़ मकरूह थींदी आहे। अस्सलाम वालेकुम मौलाना साहब, अगरि कोई ग़ैर मुस्लिम मरी वञे त उन जी मौत ते अफ़सोस करणु जाइज़ आहे या न? राणा अदनान। जेकॾहिं को ग़ैर मुस्लिम मरे थो त इन नियत सां अफ़सोस करणु त काश इहो मुस्लमान थिए हा, जहन्नुम खां बची वञे हा, जन्नत जो हक़दार थिए हा, त इन नियत सां अफ़सोस करणु जाइज़ आहे। या जेकॾहिं को ग़ैर मुस्लिम ज़िंदा आहे त उनखे इंसान हिदायत जे एतबार सां दावत बि ॾेई सघे थो, उन जे लाइ दुआ बि घुरे सघे थो त अलाह साईं हिनखे हिदायत नसीब कर। त जेकॾहिं को ग़ैर मुस्लिम मरी वियो आहे ऐं इहा नियत न आहे त उन जे लाइ का मग़फ़िरत जी दुआ या रहमत जी दुआ घुरणु इहो जाइज़ न आहे शरीयत में।